श्रीमती कला प्रकाश सिंधियुनि जी मायनाज़ लेखिका आहे। 17-18 सालनि जी उमिरि में ई हूअ सिंधी साहित्य मंडल सां जुड़ी, जिते प्रोफेसर M.U. मलकाणीअ जे रहबरीअ हेठि ऐं डॉक्टर मोती प्रकाश जे साथ सां हुन पंहिंजो साहित्यिक जीवन शुरू कयो। संदसि किताब ममता जूं लहरूं जा अदब लतीफ़ सिंधी साहित्य खे अनमोल देन आहिनि। आरसीआ आडो किताब ते हिन खे साहित्य अकादमीअ जो पुरस्कार पिणु मिलियल आहे। हिन जो योगदान सिंधी साहित्य में अहम आहे। कुछ वक्त अॻु असां कई श्रीमती कला प्रकाश सां हिकु मुलाक़ात। अचो त ॾिसूं के झलकूं। सिंधु अॼु स्कूल मां आई आहियां। पंहिंजूं नंढड़ियूं ॿाहूं मुंहिंजे गले में विझी अची चयो, अम्मी छो भला मुंहिंजो नालो स्कूल में ॿिए कंहिंजो कोन्हे। स्कूल में 2 कमलाऊं 2 गोपियूं 3 निर्मलाऊं आहिनि, पर सिंधु त ॿी का बि कान्हे। अम्मी नाला केरु ठाहींदो आहे? मूं अखियुनि में विहारे चयो, मैं तुंहिंजो नालो तुंहिंजे दादा रखियो आहे। दादा तोखे ॾाढो प्यारु कंदो आहे न, इन करे तुंहिंजो नालो धरियईं सिंधु। तंहिं ते थी गंभीर थी पुछी, सिंधु कहिड़ी? मूं ॿिन्ही हथनि में तुंहिंजे चंड जहिड़ो चहिरो झले चयो, अॻे असीं सिंध में रहंदा हुआसीं। त पुछ, उते घर में पींघ हुई? मूं मुर्की चयो, मैं त हा पींघ हुई। तो वरी पंहिंजो चहिरो मुंहिंजे हथनि मां छॾाए गिल ते हथु रखी पुछो, ऐं उते ॿियो छा हो अम्मी? मूं बि तो ॼां गंभीर थी चयो, घर जे साम्हूं वॾो वॾो बाग़ हो। उते साओ गाह, गुल, पींघूं, गिसकण सभु हुआ। उते भला स्कूल हुआ? हा स्कूल बि हो, घर जे तमामु भरिसां। स्कूल में बि पींघियूं हुयूं। उते टोल वारो ईंदो हो? तो पुछो। मूं हल्की थप्पड़ हणी चयो, मैं हा हा जाम टोल वारा ईंदा हुआ। उहे टके जो टोल बि ॾींदा हुआ ऐं ॿारनि खे प्यार बि कंदा हुआ। त सिंध ॾाढी सुठी हुई? तुंहिंजो मासूमियत भरियो सुवालु। हा ॾाढी सुठी हुई सिंध, इन करे त दादा तुंहिंजो नालो रख। इहा ॻाल्हि वेही रही तुंहिंजे मन ते। ॾिसां त मानी खाई रांदि रमंदे पाण सरतीअ मोहिनीअ सां पई तोतलियूं ॻाल्हियूं करी, सिंध जे घर, स्कूल ऐं वॾे बाग़ जूं ॻाल्हियूं। पछाड़ीअ जो चए ऐं केॾी न फलक सां चए, ख़बर अथई मां सिंध जहिड़ी सुठी आहियां, इन करे ई मुंहिंजे दादा मुंहिंजो नालो रखियो आहे सिंधु। तुंहिंजी मासूमियत ॾिसी मुंहिंजे सिंध जे सिक जो जज़्बो जागी पियो। तोॾे ॾिसी दिलि में चयमि, सच थी चईं, असीं सिंध तव्हां में ई त समाए वेंदासीं मिठी। मर्द पियो चोटी पटई। मूंखे कहिड़ी पई हुई जो तव्हां भाउ भेण जे विच में पियसि। मर्द पियो चोटी पटई। मूं त तोते क़यास करे खणी हिन खे हल्की चमाट हईं। मूंखे जे कल्ह हुजे हा त तुंहिंजे कोमल मन खे चोट पहुचंदी त मां थी विच में पवां। चवां छो माठ माठ करे वेठी आहीं? जीअं ई भाणे स्कूल वियो तीअं मोगी मोगी थी पई फिरी। न रांदि करणु वेईं, न 10 बजे दादनि जे थालीअ मां गिटी खयं, न तुंहिंजनि नंढड़नि चपनि ते मुर्क आई, न तुंहिंजनि गुलनि जहिड़नि पेरनि में नच नच आई, न तुंहिंजनि नंढड़नि नीरनि नेरनि में चमक आहे। मां पई मुंझां, हर चवां अॼु अला जे हिन खे थियो छा आहे? फुल्का पे पचायमि, तूं आईं ऐं अची पुठीअ ते मुकूं आयं। पुछो मैं आई छो? सुबुह लाकर दिलि में संभाल दर्द अखरनि में ओते चए, तूं श्रीअ खे छो मारियो? बसि चई अची रूअण में छुटकीअं। तॾहिं मुंहिंजी दिलि बि रोई ॾिनो। मूंखे जे कल्ह हुजे हा त तुंहिंजे कोमल मन खे चोट पहुचंदी त मां थी विच में पवां। मूंखे कहिड़ी पई हुई जो तव्हां भाउ भेण जे विच में पियसि। मर्द पियो चोटी पटई। तुंहिंजो काबुली वारो। नची तो चईं, अम्मी मुंहिंजो बि काबुली वारो आहे। काबुली वारे जी आखाणी तो ईअं कंठ करे छॾी आहे
भाए त तो ई रची आहे उहा। मिनी सुठी हुई, इन करे काबुल वारो खेसि प्यारु कंदो हो। मां बि सुठो आहियां, मुंहिंजो बि काबुली वारो आहे। वेठी तकिया तुंहिंजे चमकंदड़ चहिरे खे ओरे अची पंहिंजनि नंढड़नि हथनि में मुंहिंजो मुंहुं झले तो चई, अम्मी मिनीअ जे अम्मीअ वांगुरु मतां कावड़ करी काबुली वारे ते। तरस उस लहे शाम थिए, पोइ मां बि तोखे ॾेखारींदुसि मुंहिंजो काबुली वारो। शाम थी, ओ नंढड़ा सेठ ॿाहिरां सॾु ॿुधण में आयो। तुंहिंजो चहिरो गुल जा टिरी पियो, टिप ॾेई वठी भॻे। मां लिकी बीठियसि दर जे ओट में। ॿुधमि भुॻड़नि वारे चयो तोखे, नंढड़ा सेठ तूं भुॻड़ा नथो खाईं त मुंहिंजो धंधो ई नथो थिए। तोखां उस भुॻड़नि जो पुड़ो वठी संदुसि हथ में आनो रखियो। मां अचरज में हिन उहो आनो खणी विधो तुंहिंजे खीसे में ऐं चुमियाई खणी तुंहिंजो नंढड़ो नाज़ुकड़ो हथु। तॾहिं तूं बहार बहार थी वे। मूंखे हथ खां छिके आंदुर ॿाहिरि अखियूं मिचकाए चए, ॾिस अम्मी मुंहिंजो बि काबुली वारो आहे। राम जी होॾ तुंहिंजी होॾ। नाहक तोखे ॿुधायमि, राम बि होॾ कई हुई, अम्मी मूंखे चंडु खपे। तुंहिंजो त हूअं ई नित नओं खेटो। बाक़ी ॿुधाए राम जे होॾ जी ॻाल्हि। सुबुह खां पियो चई, अम्मी मूंखे थैली ॾे त ॾियां दादा खे त ॿिलियुनि सां भरे अचे। मूंखे ॿिलियूं ॾाढियूं थियूं वणनि। मूंखां ज़ोरीअ थैली वठी वञी पंहिंजे दादा खे ॾिनई ऐं रोसामे सां चए, सॼी थैली भरे अचिजो ॿिलियुनि सां, न त शाम जो मां रुअंदुसि। शाम थी, दादा ख़ाली थैली वापसि आंदी। पुछे छो, मुंहिंजूं ॿिलियूं किथे? दादे थैली छंडे मंझांसि ॿ नंढड़ा ॿिलियुनि जा रांदीका खणी कढिया। तो वरी पुछो, मुंहिंजूं सचूं पचियूं ॿिलियूं किथे? दादा जवाबु ठाहे आयो हो, भाई उहे त रांबूटा पाए भॼी वियूं, छॾे वयूं ही ॿ ॿिलियूं। तोखे जवाबु दिलि सां कीन लॻो, अची रुअण लॻे। तोखे झिझंदो ॾिसी मां थी पियसि रुअण हारकी। तॾहिं तोखां विसरी वई पंहिंजी होॾ। उमलक अची मुंहिंजे गले में विधे पंहिंजूं ॿाहूं। मूंखे परचाए चए, अम्मी मां राम जहिड़ो थोरो ई आहियां जो रुअंदुसि ऐं तोखे रुआईंदुसि। मूं खणी भरियो मैं भाकुर में। चयमि, किथे राम जी होॾ, किथे तुंहिंजी होॾ। टपालीअ जो इंतज़ारु। आउं त सम्झी नथी सघां तो तिॾड़े खे छो आहे टपालीअ जो इंतज़ारु। जीअं उथियो आहीं, पंहिंजूं नंढड़ियूं मुठियूं बंदि करे चांउठ झले अची बीठो आहीं। वर वर पियो पुछी, दादा अॼु टपाली छो नथो अचे? अची वेंदो। पंहिंजे दादा जो इहो जवाबु ॿुधी वॾे उत्साह सां पियो नियारी। मां अजब में सम्झी नथी सघां तो तिॾड़े खे छो आहे टपालीअ जो इंतज़ारु। टपाली आयो तो डोड़ी वञी खेसि झलियो। मां पई दर जे चीर मां ॾिसां, तुंहिंजूं नंढड़ियूं मुठियूं खुलियूं, उन्हनि में हुई हिकु नंढी बंदूक, हिकु आनो ऐं हिकु कोरो कागज़ जंहिं ते तो ॿ टे लीका रहिया हुआ। मां कन लाइ ॿुधण लॻसि। तो टपालीअ खे चयो, ही ॾिजाए नेहरू चाचा खे, बंदूक मोकिलींदो जवाननि खे त भल बहादुर थी विढ़नि। टपालीअ तुंहिंजनि हथनि खे चुमी तोखे खणी खयो ॿाहुनि में। अंदरि कमरे में आउं बहार बहार थी वियसि। तॾहिं सम्झ में आयमि तो तिॾड़े खे छो आहे टपालीअ जो इंतज़ारु। तुंहिंजो कृष्ण मुंहिंजो कृष्ण। आउं बि तो सही आहियां यशोधरा सखी। सच ॿुधाए, तुंहिंजे कृष्ण जी बाल लीला छा में वधीक आहे? मुंहिंजे कृष्ण जी मस्तियुनि ऐं शरारतुनि खां जॾहिं ॾिस डंबला सखनि ऐं सखियुनि जा हूंदसि साण। तिन जे विच में पियो वहसंदो, ॻाईंदो नचंदो। हू मथ साह छॾी न, ही बि मथनि बलहार। तुंहिंजे कृष्ण जमुना किनारे सखनि ऐं सखियुनि सां रचाई हुई रास लीला।
मुंहिंजो कृष्ण बि घर में घर जे ॿाहिरि जेॾनि ऐं जेॾियुनि सां खिले खेले हिननि जी रांदि रमत बि आहे ईअं जीअं तुंहिंजे कृष्ण जी रास लीला। तुंहिंजो कृष्ण चोरीअ चोरीअ घर में घिड़ी मखण ऐं मलायूं खाईंदो हो। मुंहिंजो कृष्ण बि घर घर मां खाई ईंदो, किथां केलो किथां नारंगी, किथां बिस्कुट किथां चॉकलेट। ॿिनि पैरनि जो घर ध्याणियूं थकियूं मांदियूं अञा अखि मस लॻाईंदियूं त मुंहिंजो कृष्ण वलर वठी काए पवंदो घरनि में, कॾहिं पंहिंजे घर में कॾहिं ॿियनि जे घर में। बिस्कुटनि जो दॿो खोलींदे खांसि चांवरनि जो दॿो ऊंधो थी पवंदो, किथे रांदीका ॻोल्हींदे जे भाॼियुनि जो छॿो हथु आयुसि त टमाटा सभु गुम। वरी खिसकाए ईअं वेंदो जो जे ॾाॾियस बि जाॻे त पई पिटींदी कुअनि ऐं ॿिलनि खे। शाम टाणे घर मोटी अचिजे त शिकायत कंदड़नि जी हूंदी कतार। का चवंदी मूंखे आङुर में चक पातई, ॾिस अञा निशान आहे। को चवंदो मुंहिंजो कॾु पटियई, ॾिस अञा सूर अथमि। के चवंदा असांजे अदरनि दादरनि जी रांदि फिटाए वियो। आउं ॾमिरजी उथंदसि, छो रे हेॾां अचु। बीठलनि जा मुंहुं बेला थी वेंदा, पितकड़ीअ खे मुंहिंजे हथ मां छॾाए खिसकाए वठी वेंदा खेॾणु। पर यशोधरा सखी हिकु ॻाल्हि चवणी अथमि, तुंहिंजे कृष्ण वॾो थी कंस खे मारियो हो, पाप जी पुॼाणी आंदी हुई, सच जी जय जय कई हुई। तूं आसीस करीम जीअं मुंहिंजो ई कृष्ण बि वॾो थी बेइंसाफ़ीअ ख़िलाफ़ लड़े, सच जो तरफ़ वठे, ज़ुल्म जो नास करे, जीअं पोइ ऊचे घाट चई सघां आउं बि तो सही। यशोधरा सखी। अम्मा तूं मुंहिंजी आई रुगो, विड़ियूं त अलाए छा तां, रुअंदियूं रुअंदियूं आयूं। वॾी चवे अम्मा तूं मुंहिंजी आई न रुगो, आख़िर मां टाह टाह ॻोड़ा पिया ॻरनि। चयमि हा मुंहिंजी सोनी मां तुंहिंजी। नंढीअ सिॾको भरे चयो तूं सिमरतीअ जी आई रुगो, मुंहिंजी अम्मा न आई। त मुंहिंजी अम्मा किथे आहे, मूंखे केर बि प्यारु न कंदो न। साक्षी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, न बसि तूं चओ तूं मुंहिंजी आई रुगो। मुंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा ॻरण लॻा। तव्हां सिरी आहियूं वेझो, ॿिन्ही गॾु पुछियो अम्मा तूं छो थी रोईं। चयमि मूंखे अंदर में भॻवानु गुस्सो थो करे, चवे थो मूं तोखे 2 पोटियूं ॾिनियूं आहिनि, तूं हिक जी अम्मा कीअं थींदीअ। सिमरती हिकु अखि मां ॻोड़ा उगे, साक्षी ॿिए अखि मां, ॿई भाकड़ी पाए चम चम थियूं। अम्मा तूं न रो, असां घाट खे चऊं था तोखे गुस्सो न करे, तूं भले असां ॿिन्ही जी अम्मा थी, तोखे न चवंदियूंसीं त अम्मा तूं मुंहिंजी आई रुगो। मुंहिंजो नंढपण कराचीअ में गुज़रियो। असीं गाॾी खाते में रामबाग जे भर में तोताराम बिल्डिंग में रहंदा हुआसीं ऐं मां हरदेवी स्कूल में पढ़ंदी हुअसि। असांजे घर जो वायुमंडल धर्मी हो। सुखमनी जप साहिब ऐं गुरबाणी असांजे घर में तमामु घणी हलंदी हुई। असांजा माइट चवंदा जे सॼी सुखमनी यादि कंदा त तव्हांखे रुपयो ख़र्ची ॾींदासीं। पोइ उन शौक़ में जप साहिब सुखमनी मूंखे बरज़बान यादि हूंदो हो। ऐं बाक़ी पढ़ण में ध्यानु ऐं साहेड़ियूं बि तमामु घणियूं हूंदियूं हुअमि। उन वक़्तु मूंखे साहित्य जे बारे में का बि ॼाण न हुई। साहित्य जो कहाणियूं ऐं नावल लिखण जो शौक़ु मूंखे हिते बम्बईअ में थियो। जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात पंहिंजे घोट मोती प्रकाश सां थी त उहो मूंखे सिंधी साहित्य मंडल में वठी हलियो। हर हफ़्ते छंछरु ॾींहुं सिंधी साहित्य मंडल पेडर रोड ते प्रोफेसर मंगाराम मलकाणी जे साए हेठि थींदो हो। शुरूआति में मां सिर्फ़ु ॿुधंदी हुअसि। साल ॾेढ ॿियनि लेखकनि ऐं शाइरनि जा लेख कहाणियूं शेर ॿुधण खां पोइ मुंहिंजे दिलि में बि जज़्बो जाॻियो त मां बि लिखां।
मूं पहिरीं कहाणी लिखी हुई ॾोही बेॾोही, ऐं मां सम्झां थी त उहा कहाणी मुंहिंजी नई दुनिया में छपी हुई, जेका श्री ए जे उत्तम कढंदो हो।